बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। टेक्निकल एजुकेशन ऐं रिसर्च यूट्यूब चैनल में भलीकार। अॼु असां क्लास चौथों जो सबक नओं पढ़ंदासूं। क़ौमी झंडे जी अहमियत। अॼु 23 मार्च जो ॾींहुं आहे। स्कूल में असेंबली वक़्तु हेड मास्तर शागिर्दनि जे अॻियां डोरी छिकी क़ौमी झंडे खे फड़कायो ऐं उनखे सलामी ॾिनी। हेड मास्तर: बारो ही असांजे प्यारे मुल्क पाकिस्तान जो क़ौमी झंडो आहे। असांखे उन जी इज़त ऐं हिफ़ाज़त करणु घुरिजे। सुलेमान: साईं, असांजे मुल्क जे झंडे में ही साओ रंग छो आहे? हेड मास्तर: क़ौमी झंडे में साओ रंग मुसलमाननि जी आबादी खे ज़ाहिरु करे थो। उन खां सवाइ इहो रंग ख़ुशहाली जी निशानी बि आहे। सोरठ: साईं, हिन क़ौमी झंडे में अछो हिसो छा खे ज़ाहिरु करे थो? हेड मास्तर: असांजे मुल्क में मुसलमाननि सां गॾु ॿियनि मज़हबनि जा माण्हू बि रहनि था। हीउ अछो हिसो संदन आबादी खे ज़ाहिरु करे थो। अछो रंग अमन जी निशानी बि आहे। साबिर: साईं, झंडे जे विच ते चंड ऐं तारो छा लाइ ठहियलु आहे? छा लाइ ठहियलु आहिनि? हेड मास्टर: असांजो मुल्क हिकु इस्लामी मुल्क आहे। क़ौमी झंडे में चंड ऐं तारो मुल्की अज़मत जी अलामत आहे। नबीला: साईं, भला हर मुल्क जो क़ौमी झंडो अलॻि हूंदो आहे जा असांजे मुल्क जे झंडे जहिड़ो हूंदो आहे? हेड मास्टर: हर मुल्क जो झंडो मुख़्तलिफ़ हूंदो आहे ऐं उन जूं अलामतूं ऐं निशान पिणु अलॻि थियनि था। ज़ाहिद: साईं, असां क़ौमी झंडे खे सलामी छो पेश कंदा आहियूं? हेड मास्टर: असां क़ौमी झंडे खे मुल्की अज़मत जी निशानी सम्झी सलामी ॾींदा आहियूं। माजिदा: साईं, जंगियुनि में बि झंडनि जी अहमियत हूंदी आहे छा? हेड मास्टर: हा, जंगियुनि में क़ौमी झंडे जी तमामु घणी अहमियत हूंदी आहे। अॻाटे ज़माने में जॾहिं जंगियूं थींदियूं हुयूं तॾहिं झंडे खणण वारो अॻुवाण शहादत त क़बूल कंदो हो पर क़ौमी झंडे खे हेठि किरण न ॾींदो हो। असल में क़ौमी झंडो मुल्कनि ऐं क़ौमनि जी सुञाणप हूंदो आहे। उन करे असांखे बि पंहिंजे क़ौमी झंडे जी इज़त ऐं हिफ़ाज़त करणु घुरिजे। चैनल खे सब्सक्राइब कंदा जी तव्हांखे ईंदड़ वीडियोज़ जी ॼाण मिलंदी रहंदी।